नादरीन एम खबर आहे ठरी मीरवा में असां शेयर कंदा हलूं त ठरी मीरवा में हथरादू महंगाई खिलाफ ह्यूमन राइट्स फॉर्म पाकिस्तान ऐं शेरिन पारां एहतजाजी रैली कढी वई। रैली की अगवानी ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फॉर्म के अगवान मंजूर दस्तीपुण कई। रैली मीरवा पुल का निकरी जेका शहर के मुख्तलिफ चौकन का थींदे ठरी प्रेस क्लब पहुंची, जिते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन हथन में प्ले कार्ड खणी महंगाई खिलाफ सख्त नारेबाजी पुण कई। रैली के अगवानन सिंध हुकूमत ऐं मौजूदा हुक्मरानन का मुतालबो पुण कियो त फौरी तौर ते हथरादू महंगाई ते कंट्रोल कियो वञे, ॿी सूरत में एहतजाजी दायरो वधायो वेंदो।